भलो महीनो आहे, रमज़ान मुबारक जो महीनो आहे। क़ुर पाक हिन महीने में लथो आहे। अलाह ताला हिन महीने जी तारीफ़ कई आहे, शहर रमज़ान अलज़ी उनज़िल फ़ीहिल क़ुरान, हिन में क़ुर लथो आहे। हुदल लिन्नास, माण्हुनि जो रहबर हिदायत, वबय्यिनातिन मिनल हुदा वल फ़ुरक़ान, हिन में हिदायत जा निशान वॾा, हिन में तमामु वॾी ॻाल्हि। हक़ ऐं बातिल जे दरमियान फ़र्क़ु करण वारो क़ुर हिन महीने में लथो आहे। ऐं हे ई महीनो आहे वरी साॻी तरह सां हक़ ऐं बातिल में फ़र्क़ु करण वारो हे ई महीनो आहे। सचो माण्हू ऐं कूड़ो माण्हू हिन महीने में ज़ाहिर थी कंदो आहे। कहिड़ी तकलीफ़ आहे, का ॻाल्हि कान्हे। हेड़े ॾींहंनि में माण्हू रोज़ो न रखनि, भलनि ॾींहंनि में का गर्मी भला चइजे, को उज़ुर हुजे, को लाचार माण्हू पंहिंजो ॿुधाए। हालांकि लाचार में बि इहो कमु करिणो आहे, रोज़ो त रखिणो आहे। कंहिं महिल जेकॾहिं कंहिं माण्हू खे कमकार या तकलीफ़ आहे त ॾिसो, माण्हू ईद जे लाइ कमाईंदा अथव, चवंदा आहिनि त बाबा ईद ईंदी तंहिं करे कुझु लटा कपिड़ा वठिबा कमायूं। त पोइ माण्हू रमज़ान शरीफ़ जे लाइ छो न कमाइनि, त पोइ वेही भला खाऊं गरम ॾींहंनि में। ईअं कजे, प्रोग्राम आहे न हिकिड़ो माण्हू जे जज़्बे जो, दीन जे मुहबत जो, अलाह वटि इज़त हासिल करण जो हिकिड़ो प्रोग्राम आहे इंसान खे। उन में जेकॾहिं माण्हू इहो सॼे साल में महिनत करे ऐं बचत करे ऐं पोइ वरी महीने रमज़ान में जेकर नथो कमु करे सघे त न कमु करे। जेके कमु कनि त भली कनि, जेके न कनि त न कनि। अलाह तबारक व तआला सॼो साल माण्हू खे ॾिनो आहे इन लाइ त महीनो रमज़ान जो तव्हां वटि ईंदो, पर इज़त वारो महीनो आहे। हिन महीने में अलाह तबारक व तआला जन्नत खे वरी नए सिर सिंगारींदो आहे हिन जे लाइ। हा, अहिड़ो सिंगारींदो अथसि जो वरी तमामु बहितर वरी सिंगारींदो अथसि। अलाह तबारक व तआला उनखे हुस्न सां, जमाल सां, कमाल सां, पंहिंजे सफ़ान सां अहिड़ो हुनखे सिंगारींदो आहे जंहिंजी गर्द न आहे। रमज़ान शरीफ़ जे करे जन्नत में हवाऊं बि अजीब क़िस्म जूं ख़ुशबूदार हूंदियूं आहिनि। रमज़ान शरीफ़ जे करे जेके हूरूं जन्नत में रहनि थियूं, उहे बि जन्नतियुनि जे लाइ इंतज़ारु कंदियूं आहिनि त जो इहे असां वटि आया। उहे हूरूं वीचारियूं जेके ॾुखिया मर्द हूंदा आहिनि, जिते पंहिंजे घर वारनि वटि न मञींदियूं आहिनि उन्हनि खे, उहे उनखे चवंदियूं आहिनि कम वक़्तु तो ॿाहिरि मथां जान छुटंदसि, पोइ असां हिन जी इज़त कंदासीं। तव्हां हिन जो ख़्यालु नथा करियो, असां वटि इहो ईंदो त असां इज़त कंदासीं। उतां मिठियूं बिशारतूं मोकिलींदी वञे। अलाह ताला हुनखे ॿुधाईंदो आहे, चवराईंदो आहे त फलाणी औरत पंहिंजे मर्द जी बेफ़रमान आहे, फर्मा बरदारी नथी करे। उहे उते हुनखे चवंदियूं आहिनि त इहो नेक आहे, सालिह आहे, निमाज़ी आहे, चङो आहे, निभागी तूं जेकर नथी वञे त असां हिनखे इज़त कंदासीं, तूं वञी करे में पवंदी। एॾी ॻाल्हियूं न आहे मात भला न बि असां उहे आहियूं जो असुल पुराणियूं न थींदियूंसीं, न उतुल न जमाल ज़ाहिर थींदो, न जवानी का वेंदी, न ख़ूबसूरती ज़ाहिर थींदी। अजीब अजीब क़िस्म जा शेर चवंदियूं आहिनि उहे इन पंहिंजे सिक में। हिन महीने रमज़ान खे अलाह तबारक व तआला पहिरियों हिसो हिनजो रहमत कयो ऐं ॿियो हिसो मग़फ़रत कयो, टियों हिसो बख़्शीश आहे, जनम जे पाक आज़ादी। अहिड़ी बख़्शीश जो जनम जे पाक आज़ादी थी वञे। अवल रहम, औसत मग़फ़रा, आख़िर इत्क़ुम मिनल्लाह, बाक़ा आज़ादी। असां हिन वक़्त में अहिड़े हिकिड़े ॾींहंनि में माह रमज़ान जे अंदरि हली रहिया आहियूं जंहिंमें जहन्नम खां ॿाहिरि जी आज़ादी मिलंदी थी वञे हज़ारनि माण्हुनि खे, करोड़नि माण्हुनि खे, जेके माण्हू हिन सां वफ़ादारी कनि। अलाह तबारक व तआला रोज़ेदार जे लाइ वॾी इज़त कई आहे। उहा बात जी बदबू जेका हिक ॿिए खे न वणंदी आहे, असां जेके रब ताला थो फरमाए त जेका बू हुनजे रात में पैदा थींदी आहे, उहा रब ताला थो फरमाए त मूंखे मुश्क अंबर खां वधीक वणंदी आहे, छो त रोज़ेदार अलाह लतीफ़ न, अलाह लतीफ़ आहे। अलाह तबारक व तआला जी लिताफ़त तव्हां इन मख़लूक में जा महसूसु करियो जो फरमाए अथनि त मस्जिद में जॾहिं अचो त बसर ऐं थूम जी कचाई खाई ऐं पोइ न ईंदा करियो, छो त हिते हिकिड़ी अहिड़ी मख़लूक ईंदी आहे तव्हां सां गॾु जो उनखे बूह जे करे तंगी पहुचंदी आहे, पोइ परे हलाए वेंदा आहिनि। मलाइकनि जी एॾी निफ़ासत आहे जो बूह खां परहेज़ कंदा आहिनि। वात में बसर ऐं थूम जी बूह खाइणु हलाल आहे बिल्कुलु, पर हिनखे मारे फरमाइनि था भई तूं अमीतु हुमा बि तबखे,
जेकॾहिं नथा मुड़ो हर भरू छो त इन में कुझु फ़ाइदो बि जिस्म खे थिए थो। जड़ी बूटियूं चङियूं हूंदियूं आहिनि जिस्म जे लाइ, तामीरी आहिनि इहे शयूं बि, तकरीबी न आहिनि, ग़िज़ाऊं आहिनि, ग़िज़ाऊं खुराकूं माण्हू खे बदिल थियूं। फरमाए त पोइ हिनखे पचाईंदा कयो, कचो न खाओ। जेकॾहिं कचो माण्हू को खाई हुजे त पाण खे सफ़ा करे पोइ अचे, अहिड़े क़िस्म जूं शयूं चॿारे खाए त पोइ ज़ोर सफ़ाई करे पोइ अचे। उतां हिकिड़ो ॿियो मसइलो थियो त मलाइक अलाह जा बि अहिड़े हलाल शयुनि जे बूअ खे बि नथा पसंदि कनि ऐं अचे थो निमाज़ ते परेशान था थियनि, परे हले था। रब तबारक व तआला रोज़ेदार जी जेका वात में बूअ पैदा थी थिए उन बूअ खे पसंदि थो करे। तंहिंजी माना मलाइक बि पसंदि था कनि, हा तंहिंजी माना रसूल बि पसंदि था कनि। अलाह जी पसंदि, मलाइकनि जी पसंदि, रसूलनि जी पसंदि। इहो छा आहे? रमज़ान शरीफ़ जे रोज़े जी इज़त एॾी आहे। फरमाइनि था सभु ॾींहुं अन अजज़ी बि अन उजुज़ा बि। रिवायतूं थियूं अथनि ॿ, मिसका शरीफ़ में रिवायत आहे उजुज़ा बि अचे थो, अजज़ी बि अचे थो। अॼु मां बदिलो ॾींदुसि हुनखे, हिनजो बदिलो मूं ते आहे। माण्हुनि खे बदिलो मिलंदो आहे अमलनि जे करे, निमाज़, रोज़ो, ज़िक्र, ख़ैरात, सदको, अफ़ाफ़, परहेज़, बदिला मिलंदा। पर जंहिं रोज़ो रखियो अलाह ताला उनजे रोज़े जो बदिलो फरमाए थो त उहो रोज़े जो बदिलो मां ॾींदुसि। माना उन ते जेकी कुझु पइजी वियो रोज़ेदार ते मां भरींदुसि, न त संदसि अमलनि ते उहो भरबो आहे। कंहिंजो हिसाब किताब हूंदो, कंहिंजी लेन देन हूंदी, ॾियणी वठणी हूंदी, पोइ उन्हनि खे उहे मिलंदा, हिसाब किताब मिलंदा। कंहिंजो रोज़ो कटिजी वियो, कंहिंजो सदको कटिजी वियो, कंहिंजी निमाज़ कटिजी वई, कंहिंजो नफ़िल कटिजी वियो, कंहिंजे फर्ज़ खे नुक़सानु पहुतो, कंहिंजी ख़ैरात वई, कंहिंजी सदकात वई, कंहिंजो चङो लफ़्ज़ वियो, कंहिंजो सलाम अलैकुम वालेकुम वियो, इहे नेकियूं कटिजी वेंदियूं, सफ़ाई थी वई। पोइ उते हिकिड़ा अहिड़ा माण्हू अची बीहंदा, दावेदार, चवंदासीं असांजो हक़ हिसाब अञा आहे। अलाह फरमाईंदो हाणे तुंहिंजो अमल आहे ई कोन, छा ॾियां तव्हांखे? चवंदासीं रोज़ा अथसि। अलाह ताला फरमाईंदो असां ली, इहो रोज़ो मुंहिंजो आहे। इहो मां तव्हांखे बाने ते हिन ग़लतियुनि जे करे, बाने जे ग़लतियुनि जे करे मां उन्हनि माण्हुनि लहणेदारनि खे काटे ॾियां, ईअं मूंखां न थींदो। तंहिं पोइ असां भला अलाह फरमाईंदो नज़र करियो, अञा जो नज़र कंदा त जन्नत ते नज़र पवंदनि, बाग़, बेस्त, मेवा, अजीब कमाल ॾिसण में ईंदो। चवंदुमि इहो सम्झो था कंहिंजो आहे? जंहिं कंहिंजो आहे, की जंहिंखे छॾींदा आहियो त इहो ॾींदोसांव, पंहिंजो हक़ छॾियोसि त पोइ इहो ॾियां। मूंखे रोज़े मुंहिंजो कटे मां न ॾींदुसि, रोज़ो एॾो ख़ुदा खे प्यारो आहे। अलाह तबारक व तआला खाईंदो पीअंदो कोन्हे, पाक आहे खाइण पीअण खां। रोज़ेदार बि जेतिरो वक़्तु अलाह जे नाले ते उनजे राज़ी करण ख़ातिर खाधो पीतो नथो खाए, अलाह तबारक व तआला जे इन वस्फ़ खे ॼण हुन क़बूल कयो आहे। त ख़लक़ बि अख़लाक़ अलाह में अची वियो आहे, अलाह जे आदतनि खे आदत करे वरितो आहे। अलाह ताला ॾिसे थो त हे माण्हू हिन वक़्त में मुंहिंजे न खाइण ऐं पीअण में मां गॾिजी मुंहिंजी ताबेदारी करे हलियो आहे, तंहिं करे हाणे मां इन जे मथां पंहिंजो फज़ुल करियां, हिनखे पाण एवज़ ॾियां। रोज़ो हुनजो सलामत हिकिड़ी रिवायत। उजज़ा बि जो मतिलबु आहे त मां इन रोज़े जो ख़ुदि बदिलो आहियां, मां मुंहिंजो सिर्फ़ु अलाह जो सिर्फ़ु फरमाए थो उजज़ा बि मां बदिलो आहियां। उहो कीअं थींदो? मां अॻे बि ॻाल्हि कई आहे कई दफ़ा, जुमे जे ॾींहुं, जुमे जे मौक़े ते राति ॾींहं में रोशनी हूंदी नूर जी, ॾींहुं राति न थींदो हुते नूर जी रोशनी, ख़बर न पवंदी त जुमो आहे या न आहे। अछा ककर अर्श में पैदा थींदा, बुखारी शरीफ़ रिवायत आहे। पोइ माण्हू सम्झंदा जुमो आहे, असर निकिरंदा संभरी पंहिंजा लटा कपिड़ा वेस वॻा करे, ख़ुशबूयात वग़ैरह एतिरियात पोइ उते कुर्सियूं हूंदियूं, कुर्सियूं नूर जूं, कुर्सियूं सोन जूं, कुर्सियूं चांदी जूं, हीरनि जवाहरनि जूं, ज़बरदस्त जूं, पछाड़ी मुश्क जा हूंदा ठहियल डिकियूं, अहिड़े क़िस्म जूं सॼियूं उन्हनि ते। पोइ उते अलाह तबारक व तआला पंहिंजे फज़ल सां मींहुं वसाईंदो, पाणी न हूंदो उन में ख़ुशबू वसंदी, ककर न मटियनि, पोइ सभु उन ख़ुशबू जे करे महव थी वेंदा। जॾहिं महवियत सफ़ा चोट चढ़ी वेंदी, पोइ अलाह ताला उन्हनि खे पंहिंजी उते ज़ियारत कराईंदी।
हेॾी वॾी ज़ियारत कराईंदो जो माफ़ थी वेंदा, ख़ुशि थी वेंदा। पोइ उन्हनि खे इहो हुकुम थींदो त मां उनखे एतिरो मिली वेंदो जो 40 सालनि जेतिरे क़दुरु हुननि खे ज़िंदगी मिले। 40 साल, वरी 8 ॾींहंनि जे कट ते वरी ॿिया 40 साल, 8 ॾींहंनि जे कट ते वरी 40 साल। 40 साल इंसान जी मुकमल ज़िंदगी आहे। पोइ अॻिते हिते हिन दुनिया में ज़वाल आहे, इनहतात आहे, माना मुकमल कामिल ज़िंदगी अलाह ताला हुननि खे नई सही अता कंदो। पर 8 ॾींहं कट थींदा, वरी 8 ॾींहं जेके अचनि उहे कटिजी विया। हाणे 40 ॾींहं ॼणो 8 ॾींहंनि घटि खुटी पिया न। अलाह ताला जन्नत में खोट न कई आहे, वरी ॿी ज़ियारत में मुकमल 40 साल ॾींदो न। पर 8 ॾींहंनि घटि, हे 40 साल 80 साल थिया 8 ॾींहंनि घटि। हाणे इहा ज़िंदगी वधंदी थी वञे।